तव्हांखे इहा ख़बर ई त आहे खैरपुर मीरस में केॾी गर्मी आहे। मुंहिंजा काफ़ी दोस्त मूंखे सजेशन ॾींदा आहिनि, यूट्यूब चैनल ते कमेंट करे ॾींदा आहिनि। यूट्यूब चैनल ते हिकु कमेंट आई, हेॾी कमेंट हुई पैराग्राफ हो, हबीब थेबू हुयो हुन दोस्त जो नालो, सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदो आहे। उन कमेंट ॾिनी, सुठी कमेंट हुई, मां पढ़ी करे उनखे इनशाला अप्लाई बि कंदुमि। उन में कुझु सजेशन हुयूं, कुझु वीडियोज़ जे बारे में ॻाल्हायल हो त तव्हां कुझु ग़लतियूं कयो था। बिल्कुलु मां ग़लतियूं कयां थो, छाकाणि मां हिन फील्ड में नओं आहियां त लाज़मी आहे ग़लतियूं त कंदुसि। पोइ उनजे करे जेके बि दोस्त आहियो, जेके बि मुंहिंजा वीडियोज़ ॾिसो था, त लाज़मी तव्हां कमेंट ॾेई करे मूंखे ॿुधाईंदा कयो त मुंहिंजी कहिड़ी ग़लती आहे, छा करणु खपे, छा करणु न खपे। इहो लाज़मी आहे, तव्हां ई त सेखारींदव मूंखे, ॿियो केरु सेखारींदो हिते, ॿियो केरु आहे। त लाज़मी आहे तव्हां ॿुधाईंदव त मां उन्हनि मां सिखंदुमि ऐं उहे शयूं इनशाला अप्लाई कंदासीं। हाँ दोस्तों, तव्हां त मूंखे न सुञाणींदा, पर मुंहिंजो नालो आसिफ अली आहे ऐं वाजिद कुलाची मुंहिंजो दोस्त आहे। चवंदा आहिनि दुनिया में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि, हिकिड़ा खाधे जे लाइ जीअंदा आहिनि, ॿियो जीअण जे लाइ खाईंदा आहिनि। असां कहिड़े टाइप जा माण्हू आहियो, उहो तव्हांखे मुंहिंजो दोस्त वाजिद अली कुलाची ॿुधाईंदो। असांजो अॼु प्रोग्राम आहे सिर्फ़ु खाइण जो, ऐं असां माण्हू शामिलु थींदा आहियूं सिर्फ़ु खाइण वारनि माण्हुनि में। असांजो अॼु प्रोग्राम थी वियो, वीकेंड हुयो, ओचितो प्रोग्राम थी वियो। ऐं हीअ सिर्फ़ु व्लॉगिंग जे लाइ न आहे, इहो ओचितो प्रोग्राम हुयो, व्लॉग हो, उन लाइ ठाहियां पियो। सो असां अॼु वञी रहिया आहियूं 4-5 ॼणा गॾिजी करे पिज़्ज़ा खाइण। इरफान बाजवा जो मैसेज आहे, उन खां बर्दाश्त नथो थिए वेट करणु। यक 2 6 4 5 6 और मई हफ़्ते हाणे पिज़्ज़ा खाइण विया आहियूं यार, त थोरो सिनेमेटिक्स त लाज़मी आहे। चेक इट आउट। अदा असां वापसी अची विया आहियूं, पिज़्ज़ो खाई। पिज़्ज़ो जो अॼु खेर न हो, सॼो ख़तमु थी वियो ऐं सभु वापसी आया आहियूं। हाणे कमरे में असीं पहुची विया आहियूं। हाणे मसइलो इहो आहे त कमरे जी सेटिंग सफ़ा लॻी पई आहे ख़राबु, उहो उनजे करे त असां मंझंदि कॉमेडी वीडियो हिकिड़ो सेट कयोसीं, उनजे लाइ अलॻि सां सेटिंग कईसीं। हाणे उहा सेटिंग सेट करे वापसि पोइ कंदासीं तव्हां सां यारो यारी। कमरे जी सेटिंग थोरी ख़राबु इनजे करे आहे त तव्हांखे ॾिसां थो। हीअ हिते टेबल पियो आहे हिकिड़ो, इन टेबल जी जॻह ते हो इन बाजवा साहिब जी खट रखंदासीं। खट पई आहे हो हेॾे, ऐं हिन टेबल खे हटाए करे परायो टेबल आहे इहो जुगाड़ कयोसीं। सो हिन खे हटाईंदासीं। बाक़ी मुलाक़ात थींदी तव्हां सां सुभाणे। अदा अॼु ॾींहुं आहे संडे जो ऐं असां वञूं था कैंपस पंहिंजी वीडियो शूट करण लाइ। हिकु कॉमेडी टाइप जो वीडियो आहे, उहो शूट करिणो आहे। ऐं हींअर रवानो थींदुसि मां अली फराज़ जी जॻह ते। अली फराज़ जी मूं वटि हीअ कैमरा आहे जेका अॼु यूज़ थो कयां, कैनन 1300D मूं उधर ते वरिती कैमरा, जंहिंसां हीअ व्लॉग मूं शूट कयो आहे। ऐं अॼु हीअ कैमरा बि वापसि ॾींदुमि अली फराज़ खे, ऐं हिकु कॉमेडी वारो वीडियो शूट करे उनखे ई कैमरा हीअ वापसि कंदासीं। हलूं था अली फराज़ ॾे यारो यारी। हे अब्दुल वहाब अब्बासी साहब साईं जन नई बाइक वठी आयो आहे, उन ते था वञूं। असांजी पंहिंजी बाइक जेका तव्हां ॾिठी आहे उहो ख़राबु न थी वई आहे। केरु कयो आहे साहिबु? फवाद चनो, जेकी असां छा चवंदा आहियूं भाउ फवाद लिगारी कायो आहे। यार असल में मसइलो छा हो त मां पहिरियां चयो त असां कैंपस था वञूं, पर कैंपस कुझु दोस्तनि एडवाइस ॾिनी त कैंपस हलंदासीं त जेके उते गार्ड आहिनि उहे नखरा कंदा त फलाणे खां इजाज़त वठो, फलाणे खां इजाज़त वठो। छा जो अॼु छुटी जो ॾींहुं आहे न, त इजाज़त घटि मिलंदी आहे यूनिवर्सिटी में शूट करणी या फ़ोटोग्राफी करण जी।
उन जे करे त असां हिते खिरपुर में डिफेंस सिटी आहे, डिफेंस सिटी असांखे वेझो बि पइजी वई ऐं रस्ते में पइजी वई। उन जे करे असां डिफेंस सिटी में हलकड़ो पार्क हुयो, उते ई पंहिंजो वीडियो जेको हूंदो कॉमेडी वारो उहो शूट थींदो। उहो जेको चयो मां अली फराज़ सिविल जिने वञूं पिया उहो सर ही माय नेम इज़ अली फराज़ ऐं वाजिद मुंहिंजो सुठो दोस्त आहे, सुठो व्लॉगर आहे। ही सर पाण बि व्लॉगर आहे, व्लॉग्स ठाहींदो आहे, थोरा घणा ई सही पर माण्हू ठाहे थो, कोशिशि करे थो, सुठी ॻाल्हि आहे। जेको कॉमेडी वीडियो जो असांखे शूट करिणो उहो थी वियो आहे, हिन पार्क ते ई कयो। उहो वीडियो जॾहिं अपलोड थींदो त ॾिसिजो, ज़रूरु ॾिसिजो, शेयर कजो, सभु कुझु कजो, असांखे न विसारिजो। असांखे न विसारिजो। ऐं हींअर असां ओवरऑल शूटिंग बाक़ाइदा सुठी रही, वाजिद सां गॾु ॾाढो शूट वीडियो थी वियो। ऐं सभई दोस्त गॾु हुया शूटिंग में, सभिनि जो एक्ट हुयो, थोरो थोरो कमु सुठो थी वियो। हाणे असीं वञूं था पंहिंजी हॉस्टल ते। हिन वीकेंड ते जेको मूं कमकार कयो सॼो यूट्यूब खे ॾिनो, ऐं जेको हिन फ्राइडे ते मूं व्लॉग ठाहियो उहो त अपलोड थी वियो, जेको आर्ट डिपार्टमेंट इज़ रेडी नाउ। ऐं जेको सैटरडे हुयो, संडे हुयो, इन ॿिन्ही ते मूं व्लॉग रिकॉर्ड कयो आहे। ऐं संडे ते जेके आहिनि, सैटरडे संडे ते ॿिन्ही ते 2 कॉमेडी वीडियोस ठाहिया आहिनि, उहे अपलोड थींदा चैनल ते, इनशाला तव्हांखे पसंदि ईंदा, ज़रूरु ॾिसिजो। ऐं जेके हाणे ॾींहं ईंदा उहे वर्किंग डेज़ आहिनि, मंडे टू फ्राइडे। इन में मूंखे सफ़ा घटि टाइम मिलंदो आहे, इन जे करे थोरो घटि व्लॉगिंग करे सघंदुमि, छाकाणि असांजे सेमेस्टर जो आख़िरी एंड आहे, त इन जे करे डेली जेके आहिनि एक्स्ट्रा क्लासिस लॻल आहिनि, त उन जे करे असांखे 3 बजे मोकल मिलंदी आहे। माना 8 वॻे खां वठी 3 बजे ताईं क्लासिस हलंदा आहिनि, उन जे करे सफ़ा बिल्कुलु टाइम घटि मिलंदो आहे। 3 बजे ईंदा आहियूं त वरी मानी वग़ैरह फ्रेश करे थी करे त सुम्ही पवंदा आहियूं, त एतिरो टाइम सफ़ा घटि मिलंदो आहे। उन जे करे थोरो घटि टाइम ॾींदुमि सही, मतिलबु पंहिंजी एडिटिंग खे इम्प्रूव कंदुमि, 1 कलाक ॾेढ ॾेई करे एडिटिंग इम्प्रूवमेंट थी सघे थी, वीडियो रिकॉर्डिंग इम्प्रूवमेंट थी सघे थी, थोरा सना कम जेके आहिनि उहे मां कंदो रहंदुमि इनशाला। पोइ हाणे हलूं था, अॼु जो व्लॉग हिते ख़तमु था कयूं। ॾिसण जी वॾी महिरबानी।